कंधकोट में कौमी अवामी तहरीक जिले कश्मीर पारा सिंध जो विरहांगो नामंजूर। रैली जिले सदर सजाद बिरोही, अरसलान बहलकानी, शाहिद अली सहरियाणी, फिदा मोहम्मदानी, रहमतुल्लाह चजण, अली मुराद सबसोई, शाहिद सहरियाणी, अमजद मलक, वजीर बहलकानी, रमेश लाल, अमीन जगवाणी में घंटाघर चौक कंधकोट खां रैली जी शुरूआत थी। मुज़ाहिरे जो इंतजाम रज़ाकारनि हवाले हो। अनाउंसमेंट जी गाॾीअ तां सख़्त नारेबाज़ी। सिंध विराईंदे, गोलियूं खाईंदे, हथ वधायो सिंध बचायो, पेर वधायो सिंध बचायो, पाण मल्हायो सिंध बचायो, सिंधी आयो सिंध बचायो, वफ़ाक़ वाज़ह कर ऐलान कर, सिंध खपे या पाकिस्तान, जर्नल वाज़ह कर ऐलान, नवां सूबा खपनि या पाकिस्तान, वफ़ाक़ तोसां झेड़ो आ, सिंधूअ ख़ातिर झेड़ो आ, पंहिंजे नसलनि ख़ातिर झेड़ो आ, 28वीं आईनी तरमीम नामंजूर। रैली प्रेस क्लब पहुती त जलसे जी सूरत इख्तियार करे वई। इन मौके ते अकबर ने खिताब कंदे चयो त पाकिस्तान में वधीक सूबा ठाहिण जो इख्तियार न सदर, वजीर आज़म ऐं न ही के इदारे खे आहे। सिंध आज़ाद ऐं ख़ुद मुख्तियार रियासत तौर हिन मुल्क जे अलहाक फेडरेशन में शामिल थी हुई। 1940 जे करारदाद में साफ़ लफ़्ज़नि में लिखियल आहे त जेके इलाका हिन मुल्क जे फेडरेशन में शामिल थींदा आहिनि, हज़ारनि सालनि खां आज़ाद ऐं ख़ुद मुख्तियार रहिया आहिनि। उहे इलाका जिन्हें बि एहसास महरूमी महसूस कनि, उहे अलॻि थी सघनि था। मोहसिन नक़वी जी ॾिनल बयान में पाकिस्तान दुश्मनी नज़र अचे थी। जेकॾहिं 25 सूबा ठहिया त सिंध पाण खे ओपरो समझंदी। मुल्क जो निज़ाम मफ़लूज थी चुको आहे। बिल्कुलु अव्हां जे पॉलिसियुनि जे करे मुल्क तबाही जे किनारे ते अॼु सिंध ख़ातिर